बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अल्लाह या करीम या रहीम या सत्तार या गफ़ार। तो दराए से राजा ॿिया दर करे दूर, साइल थो सैन हणे हरदम मां हुजूर। ॿियो न मङे मूर, अमुन ॾियो हिनखे। असां इन दुआ सां हज़रत शाह साहब ऐं हज़रत सरदार अहमद शाह लकियारी लाल जे हवाले सां कुछ नसीहतूं, कुछ हिदायतूं संदन कलाम मां हमेशह जियां ख़िदमत में अर्ज़ु रखूं था। अॼु असां शाह साहब जे हवाले सां जेका हक़ीक़त बयान था कयूं, उहा महबत जी त आहे ई आहे, महबत ई आहे। महबत खां सवाइ त कुझु कोन्हे। पाण हमेशह उनखे महबत सां, हर शइ खे महबत सां रखियो अथनि। निमाज़ खे रखियो अथनि, रोज़े खे बि रखियो अथनि, दीन खे बि रखियो अथनि, ऐं दुनिया खे बि रखियो अथनि साॻी जाइ ते मिसाल। ऐं ख़ुदा खे बि रखियो अथनि, त ख़ुदा जी ख़ल्क़ खे बि रखियो अथनि। त इन हवाले सां शाह साहब जी सिटा त किथे थी कन, किथे थी वात, किथे थी कन, किथे थी वात, किथे थी बकरो, किथे थी कात। शाह साहब असांखे सम्झाए पियो त चइनि घरनि में तुंहिंजो रहणु ज़रूरी आहे। चार तो वटि ख़सलतूं हुजनि, सिफ़तूं हुजनि, जंहिंमें तूं घुमी। इहो घुमणु छो आहे त हिकिड़ी जाइ ते न वेह। माना न रुॻो कनु थी, न रुॻो वात थी, न रुॻो बकरो थी, न रुॻो कात थी। माना हिकिड़ी जाइ ते शाह साहब पंहिंजे पाण खे विरहाए थो। माना हर शइ में पंहिंजो हिसो वठि। जीअं मिसाल फ़र्ज़ु कयो अलाह जी इबादत आहे त निमाज़ बि पढ़, ठीकु आहे, अदा रोज़ो बि रख, तस्बीह बि कर, या उन खां अलावा ॿियूं जेके हिदायतूं आहिनि उहे बि कर। पर अञा उहो ॿियो बि फ़हम बि आहे जंहिंसां पसंदि पीढ़ीअ खे। सुभान अल्लाह। यानी कि शाह साहब न पियो छॾे, हुनखे बि रखियईं, हुनखे बि रखियईं। रोज़ा, निमाज़ूं, ई पिणु चङो कमु, पर उहो की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे या पसंदि पीढ़ीअ खे। त इन मां साबित थियो त शाह साहब सिर्फ़ु रोज़े निमाज़ में न आहे, शाह साहब कुझु ॿियो बि घुरे पियो। उन लाइ शाह साहब थो चए किथे थी कन, किथे थी वात, किथे थी बकरो, त किथे थी कात। त इहे चारई शयूं मुख़्तलिफ़ आहिनि, इहे ज़िद आहिनि हिक ॿिए जा। कन ऐं वात मिसाल फ़र्ज़ु कर, इहो हिक ॿिए जो ज़िद आहे। कन ऐं वात इहे हिक ॿिए जा मुख़ालिफ़। कन त रुॻो ॿुध, वात त रुॻो ॿुधाए, ॻाल्हाए। कन जो कमु आहे ॿुधणु, वात जो कमु आहे ॻाल्हाइणु, ऐं बकरे जो कमु आहे कुसणु, कात जो कमु आहे कुहणु। पर अक्सर असांजा मुस्लमाननि में उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में घटि ईंदी आहे। हिकिड़ा माण्हू रोज़े निमाज़ सां हूंदा आहिनि त हक़ूक़ुल इबाद सां कोन हूंदा आहिनि, रियाज़त सां कोन हूंदा आहिनि, फ़िक्र में कोन हूंदा आहिनि, को डप में कोन हूंदा आहिनि। मिसाल जे सिर्फ़ु ॻाल्हाइनि पिया त ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। जे
असां वांगुरु फ़र्ज़ु करियो ॻाल्हायूं पिया त ॿुधण लाइ तयारु कोन आहियूं। जे वरी हिकिड़ा माण्हू रुॻो ॿुधूअनि, रुॻो पिया ॿुधनि, बाक़ी हक़ सच चवण लाइ तयारु ई कोन्हनि, त को ज़ुबान सां को हक़ जो कलमू भरिजे, उन लाइ तयारु कोन्हनि। त इन करे शाह साहिबु चयो त चइनि घरनि में रह, हिकिड़ी जाइ ते किथे थी कनि जिथे ॿुधण जी सम्झण जी ॻाल्हि आहे उते ॿुध, जिथे सूंहनि जी सलाह वठणी आहे उते सलाह वठ, उते रुॻो ॿुध न वठ। त किथे थी कनि जिथे जिथे हक़ आहे ॿुधण जो उते ॿुध, जिते हक़ आहे चवण जो उते ॻाल्हाए। हा हा रुॻो कुस न जिते किथे, हुते बि कुठो पियो हुई, हुते बि कुठो, हक़ वटि बि कुठो पियो हुई त बातुल वटि बि कुठो पियो हुई, अकनि ते पियो अटा हारी विञाई, हुन में विञाई, हुन में विञाई, दौलत विञाई, इज़त विञाई, नामूस विञाई। इन करे शाह साहिबु चयो त तो लाइ हीउ ॾसु, हीउ मुंहिंजो मक़सदु आहे त जीअं तूं लाइक़ु थी, लाइक़ु थियण लाइ नालाइक़ीअ मां कढे पियो, त किथे थी कनि, किथे थी वात, किथे थी ॿकिरो, किथे थी कात। हज़रत सरदार अहमद शाह जी सिट सोच सम्झ, सुभान अल्लाह, ॾिसो न कीअं था विरहाइनि, सोच सम्झ परख प्यारा, केॾा करे विया ही आशिक इशारा। इहे सिटूं असांजे ख़ैर में उन्हनि चयूं आहिनि, शिर में कोन चयूं आहिनि। सुभान अल्लाह, जेकॾहिं को तोखे जंग जो मैदान आहे, जेकॾहिं हक़ सच जी लड़ाई आहे त सिर ॾियण लाइ बि तयारु थी, मुजाहिद थी, कंहिंजो सिर वठ ऐं किथे सिर ॾे, सिर ॾे बि सिर वठ बि, न रुॻो कुहण लाइ तयारु थी, न रुॻो कुसण लाइ तयारु थी। इहो घर अथई, शाह साहिबु थो चए चार, इहे चारई घरनि में रह। पर अक्सर असां वटि इहो थींदो आहे, अक्सर माण्हू हिकिड़े घर में रहंदो आहे, जेको निमाज़ रोज़े सां आहे, ॿियनि घरनि सां हुनजो तालुक़ु कोन्हे, रुॻो निमाज़ आहे, रुॻो रोज़ो आहे, निमाज़ निमाज़ बसि, ॿियो जी ॻाल्हि ई कान्हे। बाबा उहो बि आहे, उन खां बि इनकार करे कोन्हे, पर कुझु ॿियो बि आहे उन सां गॾु, उन ॿियो में फ़हम बि अची वियो, ॿियो में फ़हम बि अची वियो। छो त मुकमिल शइ खट जा चार पाॻा आहिनि, जॾहिं चारई मुना हूंदा त वेही सघिबो, हिकिड़ो टे हूंदा ऐं हिकिड़ो बि न हूंदो। इहे चार मुना शाह खे इंसानियत में आणण लाइ असांखे सेखारियो। इहे चारई मुना शाह असांखे पंहिंजे पेर ते खड़े करण लाइ ॾिना आहिनि, इंसानियत जी खट। इन खट ते विहण लाइ चार मिल्कियतूं तो वटि हुजनि। सुभान अल्लाह, हाणे हू कुसण कुर्बानी आहे, माना कुर्बानी बि ॾे, ठीकु आहे, ऐं जिदोजहद बि कर, मुजाहिद बि थी, ॿई कम कर, सिर वठी या ॾीं, कम ॿई तुंहिंजा हुजनि। हक़ लाइ लड़ण लाइ तयारु थी, हक़ ते बीह बि, साबित कदम बि रह, छा बि थी पवे, मिसाल हक़ ते रह, मिसाल। पर उन हक़ ते रहण सां गॾु सिर ॾियण वठण सां शाह साहिबु नथो चवे त तो जेकॾहिं सिर ॾिनो त बसि इहो खोड़ आहे, न, शाह साहिबु थो चवे सिर वठ, रुॻो सिर ॾे न। सुभाणे हक़ लाइ हरू भरू न, पंहिंजे मक़सद लाइ न, रिया में न, दुश्मनीअ में न,
लिल्लाहियत में सिर वठ, लिल्लाहियत में मुझो मौला अली मुश्किल कुशा जे अॻियां हिकिड़ो काफ़र ज़ेर आयो हेठां तलवार जे, हीअं तलवार जे ज़ेर आयो त हुन पिक उछलाई त मौला मुश्किल कुशा पंहिंजे हथियार खे वापसि कयो, हथियार खे वापसि करे ऐं उथी बिही ऐं चऊं त उथी शख़्स उथी वरी अच। उन काफ़र चयो त ए अली तूं मूंखे छॾियो कीअं, तुंहिंजे वार में आऊं हुउसि, तूं मूंखे छॾियो कीअं? त मौला चयो तूं ॿुधाए तो इहा गुस्ताखी कई कीअं, कहिड़े मक़सद लाइ? चई अली मूं इहा गुस्ताखी तुंहिंजे गुस्से पैदा करण लाइ कई, इहा गुस्ताखी मूं तोखे अञा मज़ीद गुस्से में आणण लाइ कई। पाण फरमायूं त छो त जवाब ॾिनो हुन काफ़र, इन करे त आऊं कुफर ते या जेको मुंहिंजो पंहिंजो जिथे आऊं आहियां, जंहिंखे तई काफ़र पे चओ खणी, आऊं भयां त मरी वञा अलाह खे न मञा, मतां तुंहिंजे तलवार जे डप खां अलाह खे मञा, इन करे मूं चयो त जल्दी धकु हण त मरी वञा अलाह खे न मञा, मरी वञा अलाह खे न मञा। ए अली हाणे तूं ॿुधाए, पाण फरमायूं त तोखे ख़बर आहे त आऊं ऐं तूं लड़ूं छो पिया, आऊं हिन मैदान में छो आयो आहियां? चयूं पाण फरमायूं त आऊं लिल्लाह अलाह कारण आयो हिन मैदान में, मुंहिंजो ज़ाती तरह सां तुंहिंजी का दुश्मनी कान्हे, न मूंखे को गुस्सो आहे, न ई मूंखे तोसां को पलांद वठिणो आहे, तोखां मुंहिंजो को पलांद तो ॾे कोन्हे। जे लड़ा पियो त सिर्फ़ु अलाह जे लाइ करे तोसां लड़ा पियो, बाक़ी ज़ाती तरह सां मुंहिंजो को बि तो ॾे वहिंवार वीचार गुस्सो कावड़ को हिसाब को किताब को कोन्हे। त उन शख़्स चयो साईं पोइ इहो मुंहिंजो तुंहिंजो त कोन्हे बराबरि गुस्सो कावड़ हिसाब किताब, पर पोइ तलवार जो वार तव्हां हटायो छो? भले ठीकु आहे अलाह तूं मूंखे मारीअ। पाण फरमाईंदे ॿुध शख़्स, तोखे ख़बर आहे त आऊं अलाह खां डिॼां थो, डिॼी वरी छा थो अलाह अलाह लड़ी पियो मूंखे मारीअ? जीअं डिॼां इन करे थो त तो जेका बद इख़लाक़ी कई गुस्ताखी कई, किथे मबादा मुंहिंजे वार में मुंहिंजे जेको लिलाहियत में आऊं तोखे तलवार हणा पियो, किथे मुंहिंजो ज़ाती गुस्सो न इन में तलवार में शामिल थी वञे। चई इन्हे लाइ त जीअं गुस्सो न अचे, कावड़ मूंखे न अचे, इन्हे लाइ तो वापसि कई तलवार? चई हा, ऐं पंहिंजे ख़ुदा जे ख़ौफ़ खां मूं तोखे पंहिंजी तलवार जी ज़िद मां हटायो, मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ त किथे आऊं ॾोही न बणिजी वञा, त मुंहिंजो को ज़ाती फ़ैल हुन में किरदार को गुस्सो कावड़ न शामिल थी वञे। चई अली थी थो सघे हाणे आऊं ॻाल्हि बि थी वञा तो त्या, तो मूंखे हटायो छॾियो आहे, आऊं बि पहलवान आहियां, तूं बि पहलवान आहीं, थी थो सघे चई आऊं उन मरण लाइ तयारु आहियां, भले इन अलाह जे राह में जे आऊं शहीद थो थियां त मूंखे कोई इतराज़ कोन्हे। चई इहो अलाह जेका तूं मूं सम्झो तूं कंहिंखां कोन थो डिॼी, मूं हाणे मूं ॾिठो त तूं कंहिंखां डिॼी पियो। ए अली आऊं मुस्लमान थी सघां थो? पाण फरमायूं छो न,
ही लड़ाई हक़ ऐं बातिल जी आहे, कुफ़र सां असांजी लड़ाई आहे। तूं जेकॾहिं इस्लाम ते अचींदो, दीन ते अचींदो, का बि लड़ाई कान, ज़ाती त पंहिंजी दुश्मनी कान्हे न। उन शख़्स ऐलान कलमू त भरियो, पर उन शख़्स मुस्लमान थियण खां पोइ ए अली आऊं तुंहिंजे तलवार खां कोन ॾिनसि, तुंहिंजे तलवार मूंखे न मारियो, मूं त मरण चाहियो थे। तलवार खां त मरण छा, मूं त मरण घुरियो पे, किथे अलाह खे न मञा। मौला अली चयो पोइ हाणे छो थो मञी? सुभान अल्लाह। चयूं ए अली तो अॼु अलाह ॿुधायो न, अलाह ॾेखारे छॾियो। ॿुधायो न अलाह, अलाह तो अॼु मूंखे ॾेखारे छॾियो। तो अॼु आऊं अलाह खे इन करे थो मञा जो मूं तो मां ॾिठो त अलाह आहे। इन करे सरदार अहमद शाह बिया सिट तॾहिं चई त ए अली तोखे ॾिठोसूं सुपरी, असां ॾिठो अलाह। तोखे ॾिठोसूं सुपरी, असां ॾिठो अलाह। ही साॻियूं सिर सुभानी अखियुनि सुञातो अहमद शाह। वाह जो साईं वाह, मिले अची मिसाल में त सिर्फ़ सुभान अल्लाह, सिर्फ़ कुसण कार कोन्हे, कुहण में बि शर्त आहिनि। किथे ईअं न करी जो पंहिंजे ज़ाती गुस्से में कुही वठी, किथे ईअं न करी जो किथे पंहिंजे ज़ाती गर्ज़ में कुसजी पवी, ऐं नालो ॾीं इस्लाम जो, नालो ॾीं दीन जो, मक़सदु तुंहिंजो ज़ाती हुजे, दुश्मनी तुंहिंजी ज़ाती हुजे, गुस्सो तुंहिंजो ज़ाती हुजे। उन ते मौला अली मुश्किल कुशा साबित जंग जे मैदान में करे ॾेखारियो त अलाह आहे, अलाह आहे, अलाह आहे। ऐं असीं उन जे हुक्म जे ताबे आहियूं ऐं ख़ालिक जे ख़ौफ़ में रहूं था। इन करे असां दीन इस्लाम खे विरहायो आहे। रुगो अलीअ तलवार कान हलाई, अलीअ इख़लाक़नि जी तलवार बि हलाई हुन सां गॾु। रुगो अलीअ तलवार लोह वारी कान हलाई, इहो बि लाज़िम अलीअ तलवार सुखुन जी हलाई। इहा सुखुन जी तलवार अलीअ जी हुनखे मुस्लमान करे, लोह जी तलवार हुनखे मुस्लमान न करे। इन सचे सुखुन ऐं सचे किरदार जी तलवार काफ़र खे मुस्लमान करे विधो। जे भाई त हक़ ते रहा, जे भाई त हक़ सां हुजां, त 4 तोला इहे चाड़ियूं वञे या 4 ॾाका, जंहिंमें हिकिड़ो तुंहिंजो कन आहे, ॿियो तुंहिंजो वात आहे, टियों तुंहिंजो गर्दन आहे, चौथी तुंहिंजी तलवार आहे या ॿिए जो गर्दन आहे। मुजाहिद थी कुसी बि पियो ऐं कुही बि विझ, मुजाहिद थी कुसी बि पियो। असीं या सदाईं रुगो मुजाहिद थियण कुहण लाइ तयार आहियूं। असीं रुगो ॿिए खे कुहण लाइ, माना ॿिए खां क़ुर्बानी वठण लाइ तयारु आहियूं। ज़ाती तरह पाण क़ुर्बानी करण लाइ तयारु न हूंदा आहियूं, ॻाल्हाइण लाइ तयारु हूंदा आहियूं। असीं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, कुसण लाइ तयारु कोन आहियूं। असीं मुजाहिद थियण लाइ तयारु आहियूं, पर सिर ॾियण लाइ तयारु कोन आहियूं। तलवार हणी ॿिए खे मारे अचण लाइ तयारु आहियूं, पंहिंजे पाण जे नफ़्स खे तलवार जो रांडो भरण लाइ तयारु कोन्हे। असीं ॿुधाइण लाइ तयारु आहियूं, पर ॿुधण लाइ तयारु कोन्हे। या वरी ॿुधण लाइ तयारु आहियूं त कॾहिं हक़ सच चवण लाइ तयारु कोन्हे। इन करे शाह साहब असांखे हिकिड़ी जाइ ते, मौला अलीअ वांगुरु हिकिड़ी जाइ ते, ॻाल्हि हिकिड़ी जाइ ते
हिकिड़ी जाइ ते ॿई पलड़ा खयूं बीठो आहे। तलवार हलायां थो पर ख़ुदा जे ख़ौफ़ सां, हलायां थो तलवार पर ख़ुदा जे ख़ौफ़ सां, किथे मुंहिंजी तलवार में मुंहिंजी ज़ाती शइ न शामिल थी वञे। कमाल आहे मौला अली जे इन 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 मुक़ाबले जो। ऐं इहो मुक़ाबिलो करे पाण दीन इस्लाम खे काइनात में फैलाए छॾियो। इहो मुक़ाबिलो करे सॼी काइनात में दीन इस्लाम खे चौधारी रंग ॾेई छॾियऊं, काइनात में फैलाए छॾियो। हिननि चइनि हक़ बि चवंदा रहिया, हक़ बि चवंदा रहिया ऐं हक़ बि ॿुधंदा रहिया, ॿुधंदा बि रहिया, चवंदा बि रहिया ऐं मरंदा बि रहिया, कुसंदा बि रहिया ऐं कुहंदा बि रहिया। इन करे असांजे लाइ सुहिणो सबक़ आहे असांजी ज़िंदगीअ खे हक़ सां ते रहण जो। महिरबानी।